अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, सऊदी अरब इस्लाम जो घरो ऐं ॿिनि पाक शहरनि जो मुल्क आहे जंहिंजी हर मुसलमान इज़त ऐं एहतराम कंदो आहे। हिन वीडियो में तव्हांखे सऊदी अरब जी दिलचस्प ऐं मुनफ़रिद मालूमात ॾींदासीं। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसिजो। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। सऊदी अरब साइज़ में दुनिया जो 13हों वॾो मुल्क आहे। सऊदी अरब दुनिया जो 13हों वॾो मुल्क आहे, पर हैरान कंदड़ ॻाल्हि आहे त हिन मुल्क में को बि वहंदड़ दरिया न आहे। सऊदी अरब जे शहर रियाज़ में दुनिया जी वॾे में वॾी उठनि जी पिड़ी लॻंदी आहे। सऊदी अरब जा माण्हू खीर वारी चांहि न पीअंदा आहिनि, उहे गहवा या गहवो पींदा आहिनि। ॿार बंदि कराइण सऊदी अरब में गैर क़ानूनी आहे। सऊदी अरब में बादशाही निज़ाम आहे जंहिंखे अल सऊद ख़ानदान हलाईंदो पियो अचे। सऊदी में इलेक्शन न थींदी आहे। गैर मुस्लिम खे सऊदी अरब जी शहरियत नथी मिली सघे। सऊदी अरब में 80% मज़दूर ॿाहिरें मुल्क जा आहिनि। दोस्तो, सऊदी अरब जो पसंदीदा खाधो उठ जो गोश्त आहे। सऊदी अरब जो गादी जो हंधि रियाज़ शहर आहे ऐं हीउ शहर सऊदी जो वॾे में वॾो शहर पिणु आहे। जादू वग़ैरह या हथ जी सफ़ाई सऊदी अरब में गैर क़ानूनी आहे। सऊदी अरब जा ड्राइवर गाॾी खे ॿिनि टायरनि ते बि हलाए वेंदा आहिनि। सऊदी अरब जी मईशत जो दारोमदार तेल ते आहे। सऊदी अरब जी ज़मीन में 95% रेगिस्तान ऐं ऋण पट आहिनि। सऊदी अरब जी अधु आबादी 30 सालनि खां घटि उमिरि वारी आहे। सऊदी अरब जे शहरनि मके ऐं मदीने पाक में गैर मुस्लिम खे दाख़िल थियण जी इजाज़त न आहे। दोस्तो, नमाज़ जे टाइम सऊदी अरब जा दुकान बंदि थी वेंदा आहिनि। सऊदी अरब जो वॾे में वॾो पहाड़ जबल सऊदा आहे। सऊदी अरब में हिक माण्हू जी एवरेज ज़िंदगी 73 साल आहे। दोस्तो, सऊदी अरब हिकु गरम मुल्क आहे, पर सऊदी अरब जे इलाइक़े तबूक में कॾहिं कॾहिं बर्फ़ बि किरंदी आहे, ख़ासि करे सियारे जी मौसम में। सऊदी अरब में हर हिकु घंटे में हिकु माण्हू रोड हादसे में मरी वेंदो आहे। सऊदी अरब में शादी जी उमिरि जी काई पाबंदी न आहे। सऊदी अरब में माउ पुट जी ज़ाल ॻोल्हींदी आहे। मशहूर मुजाहिद उसामा बिन लादेन जो तालुक़ बि सऊदी अरब सां हुयो। सऊदी अरब जो इंटरनेशनल डायलिंग कोड +966 आहे। उम्मीद आहे दोस्तो, सऊदी अरब जी ही दिलचस्प मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन वीडियो खे तव्हां WhatsApp ते शेयर बि करे सघो था। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ सिंधी इन्फो खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।